बेशक साहिब असांजे घर जी नौकराणी पर हुई त असांजे घर जी फर्द जीअं न। तव्हां सही था चओ, बिल्कुलु तव्हां सही था चओ, पर उहो छोकिरी असांजो घर छॾे हली वई हुई। जेकॾहिं हुन घर छॾियो बि हुयो त असांजी धीअ जी साथ ॾियण लाइ कयो न, ऐं असांजी धीअ जी ज़िंदगी लाइ हुन पंहिंजी ज़िंदगी ॾेई छॾी। महिरन सां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो असरु पंहिंजे दिलि ते न वठ। उन छोकिरीअ जी त हयाती एतिरी हुई। इहे कुदरत जा फ़ैसिला आहिनि, उन में त असीं कुझु नथा करे सघूं। साईं, करण जे लाइ इंसान घणो कुझु करे सघे थो जे करणु चाहे। महिरन सां जेको मूंखे कुझु करिणो आहे उहो त मां कयां पियो। मां पंहिंजी गाॾी मोकिली आहे शहर हुनजो लाश वसूल करण जे लाइ, ऐं हुन गाॾीअ में हुनजो पीउ गॾु मोकिलियो आहे। कफ़न दफ़न जो बि बंदोबस्तु मां करे छॾींदुसि। इन खां वधीक मां छा थो करे सघां। उहा वीचारी पंहिंजे जान जो नज़रानो ॾेई हली वई, पर जेकी ज़िंदा आहे उन जे लाइ त तव्हां कुझु करे सघो था न। घर जी हिकु नौकराणी उन जे लाइ जान ॾेई सघे थी, पर तव्हां पंहिंजी धीअ खे दर दर जा धिका खाइण लाइ छॾे ॾिनो आहे। पंहिंजा परावा सभु हुन जी ज़िंदगी जे पोयां लॻी विया आहिनि। तव्हां छो नथा हुनखे पंहिंजी पनाह में वठी छॾियो? तूं ॼाणे थी महिरन सां त असांजे सॼे ख़ानदान जे 7 पुश्तुनि में का बि छोकिरी हिन हवेली जी चौथ टुपी ॿाहिरि न निकिती आहे, ऐं तूं परवाह जी ॻाल्हि थी करे। साईं, तव्हां ॿियनि जी नियाणियुनि खे केतिरा दफ़ा पनाह ॾिनी आहे। उन्हनि खे अमानत जे तौर पंहिंजी हवेलीअ में रखियो हो। घर में दिलि में ख़बर न आहे त अॼु मुंहिंजी धीअ कहिड़े हालनि में हूंदी। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।